कुरान पढ़ा छुतवाई इंदल्लाहिल इस्लाम वमन यब्तग़ गैरल इस्लाम दीना फलन युक़बल मिन्हु वहु सुभान अल्लाह। भले शैतान पांजू हरकतूं करे पर सजन साईं जो फकीर न छॾींदुसि। अजीज़ा ने मन ॾिसो न मस गरम तो थिया त वरी कान का खेचल तो करे हल कर भाड़िया तू खेचलूं केतिरी कंदे। अजीज़ा ने मन मुतवज्जे थियो मुझे बेनियाज़ रब पांजे महबूब जो जॾहिं दरड़ो खोलियो आ तमाम पांजे अंबिया जा मुझे करीम रब पांजे पाक कुरान करीम जे अंदर गौर सां बुधो पांजे पाक कुरान करीम जे अंदर जेका आयत करीमा तिलावत कयम मुझे बेनियाज़ रब ये रुगी न चयो त ईसा अलैहि सलाम दे हाणे न वञजो मूसा अलैहि सलाम जे दीन दे न वञजो इब्राहिम अलैहि सलाम जे दीन दे न वञजो रुगी रब मनो कान कई पर मुझे रब ये चयो फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आखिरति मिनल खासिरीन। अल्लाह ये कोन चयो त न वञजो पर मुझे रब खोले चयो जेकॾहिं मुझे यार जो दर छॾे भले कंहिं बि नबी जे दर ते वींदौ त बर्बाद थी वींदौ। हालांकि नबी भी खुदा जा सच्चा तौरे तो ज़बूरो इंजील भी सच्चो खसारे में वींदौ कॾहिं वींदौ जॾहिं मुझे यार जो दर छॾींदौ ओ बेनियाज़ रब उहे भी तुंहिंजा सुहिणा नबी रब चवे तो इहो ई त मज़ो आ दुनिया के ॿुधाइण तो चाहियां इन यार जे करे काइनात के सजायो में जॾहिं घोट के पंहिंजे सेज ते वेहारियो थम हाणे सॼी काइनात के मां रब उन महबूब जो जानी बनाए छॾियो आ। या अल्लाह अग में करीम रब तमाम अंबिया जा कानून मनसूख तौरे तो ज़बूर इंजील जो कानून मनसूख या अल्लाह छो एकड़ो इल्मी थोड़ो नुक्तो बुधाए पोके हला छो त मियां रसूल बख्श चन्ना भी तकरीर करण वारो मियां पांजो नई मोहम्मद भी तमाम मुकर्रर वेठा बिया दोस्त भी वेठा हुंदा हे नुक्तो तवज्जो सा समझो ओ मुजा दोस्त अजीज दुनिया जो मिसाल गड गड हलाइंदो हला त तवा के अग्यो मिसाल भी समझ में अचे वींदो त मुझे महबूब जे अचण सा याले ऐलान नबूवत करण सा तमाम अंबिया जे नबूवत जो कानून मनसूख थी वयो तदे मनसूख थियो जदे मुझे मदीने जे मीर ऐलान नबूवत फरमायो उन का अग में तमाम अंबिया जो मुझा दोस्त नबूवत नासिख हुयूं कानून मौजूद हुया वणई त तौरेत दे वञ वणई त ज़बूर दे वञ वणई त इंजील दे वञ पर जदे मुझे महबूब मदीने जे शहंशाह ऐलान नबूवत फरमायो सभिनी दरन खे रब बंद करे हिकड़ो दर छो खोलियो इन जेला जो मुझा दोस्त अजीज दुनिया जो दस्तूर आ जेका शय जहमऊं निकरंदी आ उहा जदे उन में ईंदी आ त पढ़ई जाने गुम थी वींदी आ। अन्या न संधे
अञा तोखे खोले समझाया छो त मूं पहिरीं तोखे चयो त पंहिंजे कयो नूर मां पैदा मुझे महबूब खे मौला हुयो अव्वल आयो आखिर उन दिलदार जूं ॻाल्हियूं हाणे तो मां तोखे ॿुधायां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आसमान जे हेठों झुड़ ॾिसंदो आहे झुड़ छा मां ठहंदो आहे भला बहराड़ी जो माहौल सवाल करण जे बजाय आस्ते आस्ते ॿुधाईंदो हलां त भले गॾ सजण साईं जे ग़ुलाम जी इहा निशानी आहे त गॾ गाॾे हलाइण वारो बुमवारी तकरीर पक्की करे छॾींदो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं समुंड मां जेका बाफ़ निकिरंदी आहे समुंड मां बाफ़ कंहिंजे हुकुम सां निकिरंदी आहे चओ रब जे हुकुम सां उन बाफ़ के छो त बाफ़ त सदाई निकिरंदी आहे झुड़ सदाई कोन ठहंदो आहे साबित थियो त बाफ़ त निकिरंदी आहे पर जॾहिं रब जो हुकुम थींदो आहे त उन बाफ़ मां झुड़ पाण ई मथे ठही वेंदो आहे समुंड जे पानी जी बाफ़ निकती मथे वञी झुड़ बनियो उन झुड़ मां मींह वसियो किथे तूफानी बारिश वसी किथे सैलाब अचे वया ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं उहे सैलाबी पानी वहण शुरू कयो दादुले दरिया में अचे वयो ॻोठ आया ॻोठ ॿोड़ींदो वयो ज़मीनूं आयूं ज़मीनूं ॿोड़ींदो वयो वणनि खे पाड़ूं कढंदो वयो कंहिंजी बि परवाह न कयई न तुंहिंजो बंदो अॻियां बीठो न तुंहिंजी पुल आॾऊं बीठी न तुंहिंजो ॻोठ आॾऊं बीठो न तुंहिंजो वाहन आॾऊं बीठो दादुले दरिया पंहिंजे जवानी जो रूप ॾेखारियो त मूंखे अल्लाह एतिरी ताक़त ॾिनी आहे जो मुंहिंजे आॾो कुझु बि कोन्हे को पर उहो साॻियो दरिया इहे लहरूं हणंदो आवाज़ कंदो दुनिया खे वैरान कंदो वेंदो जीअं वञी मुंहिंजा दोस्त समुंड में पवंदो आहे पवण सां उन जो वजूद ई गुम थी वेंदो आहे गाल समझ में अचे वई केडी भी ताकत सां पुठियों आयो सब कुछ बर्बाद कंदो आयो पर जहमा पैदा थियो जहमा निकतो हुयो जह समुंड जे बाफ़ मां अल्लाह उन मींह के ठाहे जमीन ते वसायो सब शे के फना कंदो आयो लोढ़ींदो आयो पर जॾहिं उन पानी समुंड में अचे दरिया छोड़ कयो त मथों त समुंड जो पानी जीअं बीठो आहे ईअं ई बीठो आहे हे पानी अंदर अंदर गुम थी वियो मथों समुंड जो पानी ज़ाहिर लॻो पियो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका शे जंहिंमो ठहंदी आहे उन में गुम थींदी आहे पोइ छो न तोखे सम्झाइण लाइ मिसाल ॾेई इहो चयुमि हाणे खोले चवां रब पंहिंजे नूर मां मुंहिंजे मुस्तफ़ा करीम के पैदा फरमायो मुझे महबूब जे रब कायनात जे ज़र्रे ज़र्रे के बनायो तमाम अंबिया के बनायो जॾहिं उहो नूर ज़ाहिर थियो सभिनी नबियन जो नूर उन नूर में गुम थी वयो गाल समझ में आई या न मुझे महबूब इंसान सो मिट्टी जी पैदाश पर सब्र सुकून के थींदो आहे जॾहिं मिट्टी में पहुचंदो आहे खलास मूसा अलैहिस्सलाम जी कौम हुजे या जेके नबी आया दुनिया में उन्हनि जी आॾो बि वॾियूं वॾियूं ताक़तूं आयूं फिरौन जहिड़ी ताक़त आई उन सां मुंहिंजा दोस्त महाॾो अटकाए वेही रहिया निमरूद जहिड़ी ताक़त आई महाॾो अटकाए वेही रहिया हामान जहिड़ी ताक़त आई महाॾो अटकाए वेही रहिया सभिनी खे शिकस्त ॾींदा आया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पर जॾहिं उन यार जो वारो आयो सभिनी पाण खे गुम करे छॾियो मुझो महबूब सब खां गाला गाला सब खां प्यारे गोठ वारा दिल खोले न चवंदे मां तो लतीफ सरकार ने वजा उन खां तो पुछा सोना तू बुधा है नका कुल फयकून हुई नकी मूरत मा नका कुल फयकून हुई
नकी मूरत मां नका सुद सवाब जी नकी गर्ज गुनाह हे काई हेक हुई उत वहदानियत वाह लिख्या ई लतीफ चए उत गुजा दरगाह अखिन ऐं अरवाह इहा सान्या सुपरी सुने लतीफ सरकार जो अकीदो आ अञा कुल फयकून कोन हो यानी कायनात जो कुछ भी कोन हो हिकड़ो खुदा हो बियो मुझो मदीने वारो मुस्तफा हुयो ओ मुझा प्यारा दोस्त अजीज हे तुझे दिल में जेको इश्क पैदा थियो अज त वरी कुरान करीम जे बे हिस्से के लोली दिया तोखे बुधाईंदो हला दिल में ख्याल पाणी पैदा कोन थींदा दिल में ख्याल मुझो रब पांजे कुदरत सा पैदा कंदो विज कुरान करीम जे मथा निगाह हाय हाय अज त तोखे बुधाईंदुम अज त तोखे बुधाईंदुम प्यारे जे गोठ रहण वारा जिंदगी ते कोई भरोसो ना है अज त तू बुध दिल खोले बुध ओ मुझा दोस्त अजीज अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम अन्या अमड़ जे पेट में पहुतो आ कहजे पेट में गाला अमड़ जे पेट में पहुतो आ कुछ महीनन जो मस थियो आ नजूमिन के कह बुधायो त फिरौन के चो त तुझे तख्ते के तबाह करण वारो अची वयो सोचे पो जवाब दीजो अमड़ जे पेट में आयो आ अन्या जाओ भी कोन्हे नालो भी कोन रखियो वयो वा एड़ो कुछ करे बो न कोन देखारियो वा अन्या अमड़ जे पेट में मस आयो वा साहिड़ो मस पयो वा नजूमन के केड़ी ताकत जो उनन के खबर पवे फलानी जगह ते फलानी औरत उन औरत हिकड़ी औरत जंजे पेट में उहो बारो आयो वा जेको फिरौन जे बादशाही के खत्म करण वारो वा जो नजूमन के ताकत ना है इहा ताकत मुझे बेनियाज रब जिया अल्लाह पांजी ताकत सा उनन नजूमिन जे दिल में या गाल छो विधि इन जे लाए त खुदा के जेकी करणो हो ओ दुनिया के देखारणो हुयो नजूमिन जे दिल में गाल आए उन्हनि चे फिरौन के बुधायो यार गाल बुध उहो जवान पांजे अमड़ जे पेट में अचे वयो आ जेको तुझे बादशाही के खत्म कंदो नजूमिन के चे सलाह दियो छा कया चे सभई दायूं खरीद करे छडे जिते जिते बचड़ो जमदो वने उनके खत्म कराइंदो वने न होगा बांस न बजेगी बांसुरी उनन के केड़ी खबर त जेके रब रखे तंखे कोई न चखे इहा त बात जी गाला ओ मुझा दोस्त अजीज जिंदगी मौत के जो अख्तियार जवाब दे दिल खोले जवाब दे अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला अल्लाह से ताजे अगार के हाफिज के वडी हयाती दे हिकड़ी तबार में मुझे ख्याल में 25 मिनट पे पड़ी वेचारे जो साहब कोन पियो खजे पर पे हलियो खुदा जा बना सूरह मुल्क जल्द मानू पढ़ी लाउड ते जरे मानू कुरान जी तिलावत करे मुख्तसर करे जल्दी करे छो अल्लाह जो हुक्म कुरान में व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून
मुझे बेनियाज रब फरमायो जडे मां करीम रब जे कुरान करीम जी तिलावत थे पांजे आवाजन के बंद कयो हेठ करे छजो यानी खामोश थी वञो मां अल्लाह जे कुरान जो आवाज बुधो पांजे जुबान के बंद कयो तात तवा जे मथा रहम कयो वञे यानी कुरान करीम जो जने आवाज अचे पांजे जुबान के बंद कंदे त रहम थींदो पर जे जुबान के बंद न कंदे त छा थींदो अंदाजो लगाए वठ अने चईन पंजन बारन के जन प्यारा दोस्तों याद रखो मुझे बेनियाज रब फरमायो फज़कुरूनी अज़कुरकुम तवा मुखे याद कयो तमा तहां के याद कया अल्लाह जे जिक्र में ऐं मुझे महबूब जे दुरूद में सुस्ती न कयो इहो ही त सहारो आ बियो केड़ो सहारो असां तहां गुनाहगारन के इन महबूब जे सहारे का सवा बियो को सहारो कोने को अर्ज पे कयम मुंजा दोस्त अजीज मूसा अलैहिस्सलाम पांजे अम्मड़ जे पेट में पहुतो बेनियाज रब उन वक्त जे इल्म नुजूम वारन जे दिलन में ये ख्याल विधा उनन जे इल्म में इजाफो कयो अल्लाह ताला उनन के इल्म ता कयो छाजे करे इन जे लाइन त मुझे नबी जा दुश्मन हन पांजे महबूब जे दुश्मन के केर भी ताकत कोन दीदो आ पर राज केड़ो होयो राज मुजा दोस्त खुलंदो मुजो मौला करीम जेको मौत ई जो मालिका उन्होंने नजूमिन जे ज़हन में आगाल विधे उन्होंने फिरौन ताईं पहुंचाए उन्होंने राय कायम कई होडा बचड़ो जमदो वने होडो कुसंदो वने यो सिलसिलो शुरू थी वियो लेकिन सोचो त सही कहजे आमद जे करे अल्लाह जे नबी जे आमद जे करे मुझो बेनियाज रब अमड़न जो झोलियों खाली करे रहियो आ केर कराए रहियो आ गाला गाला मौत के जो अख्तियार आ ओ मुझा दोस्त अजीज मुझो बेनियाज रब पांजे कुदरत सा मूसा अलैहिस्सलाम के गरीब बचाइण वारो आ उन्हें के पनाह में रखण वारो आ पर उन्हें जे आमद जो इस्तकबाल करीम रब मखलूक का किए करायो आ इहो ही तज जो राज आज को खोलण तो चाया मूसा अलैहिस्सलाम जे आमद जो मुझा दोस्त अजीज अल्लाह पांजे मखलूक का इस्तकबाल किए करायो आ 70,000 मासूम बचड़ा बेडोही बचड़ा यानी 70,000 अमड़न जो झोलियों रब बर्बाद करे छॾियो उन जी मर्जी आ केर मुझे रब का पुछण वारो आ ओहो बेनियाज़ा उन जी मर्जी आ 70,000 अमड़न जो झोलियों वैरान करण वारो रब पांजे नबी जे आमद ते मूसा कलीमुल्लाह जे आमद ते 70,000 औरतन जो झोलियों वैरान थियूं छाजे करे दुनिया के बुधाइणो हो दुनिया वारो मूसा कलीमुल्लाह आ उन जे अचण ते 70,000 अमड़न जो झोलियों वैरान थो कया पर जडे मुझो महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह ईदो मां अल्लाह 70,000 वैरान घरन के आबाद करे छदीदुसे कायनात के बुधाइणो हुयो कायनात के खबर पवे मूसा कलीमुल्लाह बीमा अल्लाह जो नबी आ उनके बचाइण वारो हां उन जे अमड़ जे दिल में ख्याल विझण वारो हां पेती में बंद करे दरिया में लोढ़ण तुझो कम उनके बचाए वरी उन ही फिरौन जे घर में ताते तैयार करण मां रब जो कम मौला जरे बचाइणो भी हुई उन ही फिरौन जे घर में ताते जवान भी करणो हुई पो हुन वेचारन बेडोही औरतुन जा बचड़ा छो पियो कोराई रब चवे तो मुझी मर्जी आ तू केर थींदो पुछण वारो
मां बेनियाज पांजे कुदरत के पाण तो जाना पो आशिकने विचों इहा वाट कढी उन बेनियाज होदे भी पांजी बेनियाजी ॾेखारी त दुनिया जी तारीख़ लिखे मूसा कलीमुल्लाह जे चणते 70,000 अमड़ियों रोई रहियूं हुयूं मुझे मुहम्मदुर रसूलुल्लाह जे अचण ते 70,000 मुरकी रहियूं हुयूं। खुशी कह कही चो मुझे बेनियाज गला गला कह कही मुझे बेनियाज रब ए खुशी बेड़ी कही मुझा दोस्त अजीज जो दुनिया जे अंदर को मां जो लाल वरी करे ही न सके देगियूं तलाहे सगी थो ओ मुझा दोस्त अजीज खैरातूं त करे सगी थो सब कुछ करे सगी थो पर कह बे औलादी के औलाद तू कोन थो दई सगी कह जे न्याणीअ मां पुट न थो करे सगी इहो करण वारो के चो मुझो बेनियाज रब्बा उन करे देखारियो दुनिया के ओ दुनिया वारो मता तवा नंढड़े मुझे महबूब जो नंढड़ी खुशी करे पांजे पाण के समझो त सालाए छा करे छडियो आ मां रब पांजे यार जे आमद जी खुशी एड़ी कई आ जो कायनात सजी गडजी पवे पर उन जड़ी करे को न थो सके। जिब्राइल जी रब्बे जलील जह जह अमड़ जे पेट में न्याणिया मां रब चवां थो उनखे जो पुट थिया उन्हनि खे पुट सभिनी के पुट मिलन मौला छो रब चयो मां पंहिंजे महबूब खे जो कायनात में जलवे अफरोज तो फरमाया। ओ मुझा दोस्त अजीज हाने मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जे मीलाद यानी मुझे आकाल यकाद आशिकन के दलील कोन दीबान सच हुआ मुझा दोस्त अचो तो थोड़ी मोहब्बत जो गालियों कयो प्यार जो गालियों कयो या अन्या दलील दियावा भरियो पियो सीनो दलीलन सा जेतरा कुरान जा दलील चो जे चो त सही सा के इहो जेको टाइम थवर गई इहो बुधायो त मीलाद करण जायज या नाजायज त पियो पियो बुधायाव जे चो त न सियाणे ने पासे के छडियो पटरे प्यार जो गालियो कयो इश्क जो गालियो कयो त दिल में एक मोहब्बत जो जड़ो पैदा थे छो त मुजा दोस्त न के नव कोट हन हे अखियों सभिनी के हन पर हे अखियों कह हुंदियूं हन हे अखियों उन के हुंदियूं हन जेके मुझो रब अता कंदो आ महबूब मुस्तफा त सागियो हो हबीब त हिकड़ो होयो अबू जहल भी हुयो अबू लहब भी हुयो अबू बकर भी हुयो रब जी मर्जी आ अबू बकर बच्चा जानियो कुर्बान पियो करे अबू जहल अबू लहब महबूब के सुञाणे ही कोन पियो यो उनन जो कमाल न हो न कि अबू बकर जो कमाल हो न कि अबू लहब जो कमाल हो न कि अबू जहल जो कमाल हो सब कुदरत मुझे रब जी ही जेके ही अखियों ॾिनई उन यार के सुञातो जेके रुगी ही अखियों ॾिनई उन्हें रुगी मुझा दोस्त मानी के पेट के सुञातो बस न त जेकॾहिं सच पुछो थोड़ी गाल करे भला पो हला थोड़ी गाल करे छो त आम अजकल मानू छा कंदा तो खबर तो ॾाढी दुख जी खबर आ नौजवानन के बाड़न के स्कूल में या मदरसे वारन के तैयार करे चवंदा त तहां चओ न त तहां के खबर काने त 12 रबीउल अव्वल ते सोहणे नबी जी वफात आ तहां महबूब जे वफात ते खुशियूं था कयो हाणे उन जो बियो वधिक जवाब तमा कुछ कोन थो ॾियां लेकिन हिकड़ो जवाब सिर्फ ॾियण चाहियां थो त जॾहिं मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात हिन दुनिया के ज़ाहिरी जिस्म सा रुखसत कयो मुझा दोस्त अलविदा चयो उन वक्त हजरत अमीरुल मुमिनीन उमर फारूक रदियल्लाहु ताला अन्हु तलवार हथ में खणी मियान मां कढी पीही रहियो ऐलान करण लगो अज जंहिंजे भी जुबान ते इहो जुमलो आयो त मुझो मुस्तफा गुजारे वयो आ मुझो मुस्तफा वफात करे वयो आ मुझो मुस्तफा मरी वयो आ अमीर उमर चयो जे जुबान मां इहो लफ्ज निकरंदो अज उमर हिन तलवार सां उन जी धड़क सिसी धार करे छडींदो
मुझे महबूब मुस्तफ़ा जे ग़ुलामन दे निहार खुदा जो खौफ कर मुसलमान अज अमीर उमर हुजे हाँ त इन बचड़न के समझाइण वारे जी धड़का सिसी धार करे छदे हाँ जॾहिं रब जो कुरान इए चवे वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून।